आजादी 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 इसे जो हाजी मकड़ों के हटायो इसे जो हाजी मकड़ों के हटायो इसे जो हाजी मकड़ों के हटायो। जीएसएन क़ौमी माज़ आरीसर पारां रानीपुर थाणे ते गिरफ़्तार थियल हाकिम भिलार जे आज़ादी लाइ जेका एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, अचो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। खे जबल मरण मूसी हल पुठी थो पंध कयां, सिंधू देश मुक़दर आहे, साईं जेम्स हैदराबाद आहे। मुंहिंजा सिंध वासियो, शऊरमंद दोस्तो, तव्हांखे अचण ते भलीकार ऐं तव्हांजे अचण जो ॿ सबब। हिकु त सिंध जो शऊर, क़ौमी शऊर, जेको सिंध जे वजूद जी बका जे लाइ, सिंध जी आज़ादी जे लाइ, सिंधू दरिया जे बचा जे लाइ, सिंधी समुंड जे बचा जे लाइ, सिंध जे धरती ज़मीन ऐं वालार ख़िलाफ़ एहतिजाज जे लाइ बरसरे पेकार आहे। ऐं अॼु 1 फरवरी आहे, 14 फरवरी ते जिस्कम आरीसर तरफ़ां डिवीज़न सखर में मुमकिन खैरपुर में जेको एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो शुरू कयो वेंदो, उन में मसरूफ़ अमल हुयासीं। त ॿिए तरफ़ राणीपुर जे फोरू एसेशो, बदकिरदार ऐं ॾोहारी एसेशो असांजे क़ौमी कारकुन तालके सोबेदेरे जे नायब सदर के गिरफ़्तार करे कूड़ी मनगढ़त एफआईआर करे उनखे 3 ॾींहंनि खां 3 रातियूं गुज़री वियूं आहिनि। चौथो ॾींहुं आहे हू थाणे में क़ैद आहे पंहिंजे भाउ रुख़सार सां। पहिरीं ॻाल्हि त अॼोकी जेका ख़बर आहे त जेका डिवाइस इस्तेमालु थी आहे उहा रुख़सार जे हाकिम जे कंहिं बि भाउ जी नाहे। ऐं ॿियो, जेकॾहिं उहा नाहे त उन जे बावजूद बि उनखे उनजे भाउ खे खणणु ऐं उते हिकिड़ी सोशल एक्टिविस्ट छोकिरी जो मौजूदु, औरत जो मौजूदु हुजणु, ऐं उन खां पोइ रस्ते में जेको हिकिड़ी ज़ात वारो माण्हू ऐं ॿिया पुलिस वारा जॾहिं उनखे खणनि था त ॿियो उन ई ज़ात जो ॿियो हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट उन सां राब्तो थो करे त इनखे न छॾियो, खणोसि ऐं गुम कयोसि। उन खां पोइ ऐं इहे जेके नाला मां हाली नथो खणा, पर जेकॾहिं न थिया त असां नाला इहे चिटा कंदासीं, छो जो सिंध जी आज़ादी ऐं सिंध जी आज़ादी जे लाइ विढ़ंदड़ क़ौमी तहरीक जे दोस्तनि खां वधीक असांखे को बि अज़ीज़ न आहे। छो जो क़ौमी तहरीक सां लाॻापियल फ़िक्रे जेम्स सां लाॻापियल दोस्त आहिनि त सिंध जो मुस्तक़बिल आहे, वरना ॾाढो मुश्किल। उन खां पोइ जॾहिं थाणे ते पुॻा आहिनि त वरी उते हिकिड़ा सोशल एक्टिविस्ट, ऐं उनजो मां रेफरेंस बि ॾेई छॾियां, जॾहिं 4 सालनि जो मासूम जाफ़र भुट्टो जी मार्च कढी असां निकिता हुआसीं त SSP खैरपुर पंहिंजी टीम सां गॾु जॾहिं थाणे ते पुॻो हो, उहो पुलिस जो टाउट बि उन्हनि सां गॾु हुयो। ऐं उन्हनि अची गॾिजी हिते हिकिड़ी औरत, पहिरियों हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट आहे जेको गिरफ़्तारी, ऐं उहा औरत वरी थाणे ते 3 माण्हू था पुॼनि, ऐं ज़ाहिरी तौरु हाकिम जी सपोर्ट, अंदरूनी तौरु मामला अहिड़ा कयनि जो नेठि एफआईआर थी। पहिरियों गिरफ़्तारी, एफआईआर खां पोइ उनजे भाउ खे नामज़द न करणु, हाकिम जे भाउ खे नामज़द न करणु रखणु, छो जो पहिरियों ई उनजे भाउ खां 3 लख एसेशो फुरे चुको हो। हाणे 2 लखनि जी डिमांड करणु त 2 लख ॾे त तुंहिंजे भाउ खां कार्रवाई खां बग़ैर असां ॿाहिरि कढंदासीं। ऐं जॾहिं उहे मामला इहे तय न थिया त पोइ उन जे भाउ हाकिम भेलार, तालके सोबेदेरे जे नायब सदर जे भेलार, नायब सदर हाकिम भेलार जे भाउ रुख़सार खे बि एफआईआर पहिरियों थियल हुई, पर रिमांड वठी उनखे बि ज़ाहिर करे छॾियनि। ऐं ही एसेशो को मोतबर कोन्हे, बदकिरदार आहे, ॾोहारी आहे, पाथारीदार आहे, माफ़िया जो माण्हू आहे, पर मां त ईअं चवां त पिंडी जो माण्हू आहे, जनरलनि जो माण्हू आहे, कर्नलनि जो माण्हू आहे, पंजाब जो माण्हू आहे, मंशियात जो सहूलियतकार आहे। छो जो जॾहिं असां हिकु तरफ़ 14 तारीख़ सिंध जे हक़नि ऐं सिंध जे वसीलनि जी ॻाल्हि करण पिया वञूं, ॿिए तरफ़ हे असांजे माण्हुनि खे ॿधी
अणसिधी तरह पंजाब ऐं पंजाब सरकार जी पंजाब ऐं पिंडी जी वंगार पियो वहे। ऐं मां पाण वियो आहियां उते, जॾहिं कल्ह राति वियो आहियां, हीअ राति गुज़री वई, उन खां पोइ राति जॾहिं वियो आहियां, माना हाकिम बेलार जी ऐं उनजे भाउ जी गिरफ़्तारी ॿी राति, त मूंखे थो चए डॉक्टर साहिबु तव्हां त थाणे जे ॿाहिरि हूंदा, अंदरि ईंदा ई कोन्हो। मुंहिंजो पुटु, मुंहिंजो बच्चो अंदरि आहे, तंहिंजे करे आयो आहियां। मां ॿ ॿधी हुनखे अर्ज़ु कयो आहे त मुंहिंजो बच्चो आहे, तूं हुनखे छॾ, छो जो हू बदकिरदार न आहे। हा, इहो ज़रूरु हूंदो जेकॾहिं हुनजो को भाउ डिवाइस हलाईंदड़ आहे, डिवाइस हलाइणु ग़लति न आहे, पर उन डिवाइस जे नतीजे में हो जेके सोशल एक्टिविस्ट साहब हिन खे पैसा न ॾींदो हूंदो, ऐं सोशल एक्टिविस्ट ऐं पुलिस ऐं साहब हिन खे, ऐं उन सां गॾु पुलिस खे पैसा न ॾींदो हूंदो, ऐं उहो ॾिए छो? जॾहिं उहो पैसा ॾींदो त भता माना कटौती कंदो त पोइ वरी इल्ज़ाम लॻंदो। ऐं जॾहिं तूं साबित न करे सघियो आहे, कंहिंजी कंप्लेन न आहे, कटौती जी का कंप्लेन न आहे हुनजे भाइरनि ते या कंहिं ते बि, बग़ैर कंहिं शिकायत जे तूं हुनखे खणे थो, ऐं खणण खां पोइ वरी थाणे ते वठी थो अचे, वरी उन खणाइण में जेके मुलविस आहिनि सोशल एक्टिविस्ट, उन्हनि जो बहानो ॾेई तूं हुन ते FIR थो करे, वरी उनजे भाउ खे बि इन बुनियाद ते तूं वरी ॼाणाए थो। हिकु त 2 लखनि जो मसइलो आहे, ॿियो त बाबा उहो सोशल एक्टिविस्ट जेका माई आहे उहा असांजे ख़िलाफ़ पोस्टूं थी। अरे बाबा, तूं उहा माई रड़ियूं थी करे, तुंहिंजे ख़िलाफ़ पोस्टूं थी रखे, तूं उनजे ख़िलाफ़ कदम खण या हाकिम ते FIR कर, उनजे भाउ खे बि उनखे रिमांड में वठी छॾ। नालाइक न हले से छो हाशिम अकड़ा। अरे तूं त एतिरो बदकिरदार आं, 15 सालनि जी अर्ज़ाना मंगणे जो जॾहिं किंग जहिड़ी छोकिरी ते गैंग रेप जो हमलो थिए, तूं हुनजी FIR नथो करे, तूं हुनजे लाइ सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट जे लाइ लेटर नथो ॾिए, ऐं मन घड़त FIR करे। जॾहिं मन घड़त FIR ते वारिस सही नथा कनि, तूं दरवाज़ो बंदि करे, खिड़की बंदि करे, बंदूक जे ज़ोर ते हुनखे सही थो कराए। तूं त एॾो नालाइक बदकिरदार आं। ऐं बदकिरदार हाशिम अकड़ा, तूं त उहो नालाइक आं जॾहिं 4 सालनि जो बचिड़ो अली रज़ा भट्टी जॾहिं दराज़ आहे तुंहिंजे दर जे ॿाहिरों उनजी लाश थी मिले, त मक़तूल जो घर घिटी ऐं कातिलनि जो घर विच में 8 फुट घिटी आहे। तूं उहो तफ़्तीश करे उहो नथो गिरफ़्तार करे, जॾहिं असां तहरीक था हलायूं ऐं ॾोहारी पाण अची था बकनि त बाबा असां ॾोहारी आहियूं, उनजे बुनियाद ते वरी तूं उन्हनि खे ॿधी थो अचे ऐं क्रेडिट थो करे। शर्म अचणु घुरिजे हाकिम अकड़ा। ऐं तुंहिंजे अर्ज़ाना मंगणे जो हुजे, अली रज़ा हुजे, तूं ॿिन्ही में नालाइक रहियो आं, तूं ॾोहारियुनि जी धुर रहियो आं। वरी अली रज़ा जे मसइले में हिकिड़ो जॾहिं माण्हू ॾस थो ॾिए त बाबा असांखे ॾस मिलियो हो त फलाणे हंधि लाश पई आहे, उनजे सभिनी खोड़नि जे सभिनी घर वारनि खे माए मर्दे उन्हनि खे ॿधी थो अचे, उन्हनि खां पैसा थो वठे, उनजो सॼो घर मेड़े थो अचे। अरे इहो हाशिम, मां तुंहिंजो अॼु ढिढ ॾिसी आयो आहियां, तुंहिंजो ढिढ उमिरि खां वॾो आहे, ऐं इन ढिढ तुंहिंजे में सॼो हराम जो पैसो अथई। लानत हुजई, तूं क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार करे उन्हनि जो किरदार दागदार थो करे। पर इहा तोखे ख़बर हुजणु घुरिजे, हिन एहतजाज खां अॻु में हाकिम डिवाइस होल्डर हो, पर हिन एहतजाज ऐं पोस्टुनि खां पोइ क़ौमी कारकुन सिंध में मशहूरु थियो आहे। हिन एहतजाज खां अॻु में, हिन तहरीक खां अॻु में हाकिम जे लाइ माण्हू मनफ़ी पोस्टूं पिया रखनि, पर जॾहिं तो वेसाघाती कई, क़ौमी दोस्तनि सां वेसाघाती कई, तूं पंहिंजे सॼणनि सां वेसाघाती कई, असां प्लेटफॉर्म ते आयासीं, एहतजाज जो सॾु ॾिनोसीं, उन खां पोइ हाकिम जी इज़त में इज़ाफ़ो थियो आहे। तोखे इहो सम्झणु घुरिजे त क़ौम सिंध सां जेको बीहंदो आहे न, उनखे चवंदा आहिनि 70 दुनिया 10 आख़िर, असां चऊं था 70 दुनिया लातदाद आख़िर जो सवाब उजूरो मिलंदो आहे। तंहिंजे करे तूं छा असांखे दागदार कंदे? हाणे तूं पंहिंजी तयारी कर त तूं दागदार आहे। अर्ज़ाना जे मंगणे में तोखे असां माफ़ु कयोसीं, अली रज़ा जे मामले में असां तोखे माफ़ु कयोसीं, पर अॼु खां पोइ तुंहिंजे लाइ हर हफ़्ते जेसि ताईं तूं बरतरफ़ नथो थिए, छो जो तूं लाइक़ ई न आहे नौकिरी जे, तूं चोर आं, पासारीदार आं, मंशात फरोशनि जो सहूलियतकार आं, ॾोहारी आहीं, क़ौमी कारकुननि जो दुश्मन आं। हर हफ़्ते तुंहिंजे ख़िलाफ़ राणीपुर में एहतजाज थींदो। 3 ॾींहंनि जे अल्टीमेटम खां पोइ असां नओं लाहे अमल, उहो जीअं असांजे इम्तियाज़ ज़िले जे सेक्रेटरी चयो, तो थाणे जे ॿाहिरों धरणो, ऐं असांजे सिंधियन नेशनल कांग्रेस जे दोस्त
अमीर नारे जे चयो त उहो को हिसास जॾहिं चए थो इन जो मक़सदु रियासती को तव्हांजो कमाई जो ज़रियो उन जे ख़िलाफ़ असांजो एहतजाज हूंदो ऐं हीअ तहरीक तेसीं ताईं जारी रहंदी जेसि ताईं हाकिम आज़ादु नथो थिए, FIR कूड़ी करे ख़ारिज नथा कयो ऐं हाशिम हिकिड़ो खे बरतरफ़ नथो कयो वञे, तेसिताईं असांजी हीअ तहरीक जारी रहंदी। जीअं सिंधु देश जीअं साईं। नालो ऐं नालायक एसेशो हाशिम हकड़ो जे ख़िलाफ़ आहे, जंहिं कुझु ॾींहं पहिरियां असांजे क़ौमी कारकुन हाकिम भेलार ऐं संदसि भाउ रुखसार भेलार खे संदसि उताकतऊं खणी ऐं केतिरनि ई कलाकनि जी गुमशुदगी खां पोइ हुन इहे मुतालबा ऐं मामला रखिया त ॾेती लेती कयो त मां हिननि खे छॾियां। जॾहिं हुनखे घुर्बल पैसा न मिलिया त हुन मनगढ़त ते हिकिड़े कूड़ी FIR दाख़िल कंदे हिनखे हाकिम भेलार ऐं रुखसार भेलार खे डिवाइस जो जवाज़ ॼणा FIR दाख़िल करे छॾी ऐं संदसि जी 125 मोटरसाइकिल ऐं कैश 3 लखनि खां मथे पैसा बि गुम करे छॾिया अथई। यको दिलासन आसरनि में शुरूआती राह ईंदो आयो त असीं छॾियऊं था, पर अफ़सोस रिवायती पुलिस जो किरदारु अदा कंदे हुन मनगढ़त कूड़ो केस दाख़िल कयो। छा राणीपुर जे अंदरि मंशा जा अॾा ख़तमु थी विया, फ़ाहिश अॾा ख़तमु थी विया, थींदड़ लुतफ़ुर जेके हिते चोराकारी हले पई, मारामारी हले पई, आहे ॾींहुं राणीपुर में कंहिंजो न कंहिंजो क़तल थिए पियो। पुलिस कॾहिं उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे, यकीनी तौर ते कॾहिं बि उन्हनि काई अहिड़ी अॻ भराई न कई आहे, पर अफ़सोस जो हिननि जेके थाणा आहिनि उहे इंसाफ़ जा मर्कज़ हूंदा आहिनि, उते माण्हू इन ओसीड़े सां वेंदा आहिनि त असांजा इंसाफ़ थींदो, पर हिननि उन्हनि थाणनि खे कमाईअ जो ज़रियो बणाए छॾियो आहे। एसेशो हाशिम हकड़ो समेत केतिरा ई एसेशो जेके जंहिं जॻह तां खाई ॾिसनि पिया उन्हनि खे हू छॾनि न पिया। एसेशो हाशिम हकड़ो कॾहिं सोबेदेरे में, कॾहिं राणीपुर में, त कॾहिं हिंगोरजा में एसेशो लॻो वेठो आहे ऐं उन पंहिंजा माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि जेके मंछा जे अॾनि तां, फ़ाहिशी अॾनि तां मंथलियूं वसूल कनि था ऐं हिते आइस जहिड़ो ख़तरनाक नशो हले पियो, आहे ॾींहुं माण्हू पोस्टूं रखनि पिया, केतिरा ई नौजवाननि जूं ज़िंदगियूं तबाह थी वियूं आहिनि, पर छा कॾहिं एसेशो हाशिम हकड़ो मंछात फरोशनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई आहे? यकीननि न कई आहे। हिते आहे ॾींहुं माण्हुनि जूं मोटर साइकिलियूं चोरी थी पियूं वञनि, क़तल थी पिया वञनि, उन्हनि जे लाइ काई अॻ भराई न करे सघियो आहे, पर हिन ॾेती लेतीअ जे लाइ हिन पुलिस जी वर्दी पाती आहे। असीं सम्झूं पिया त एसेशो हाशिम हकड़ो न सिर्फ़ु एसेशो पर कंहिं सिपाहीअ जे अहल बि न आहे, नालाइक आहे। अहिड़नि पुलिस जे अंदरि लिकियल कारी रिढुनि खे फिलफोर बरतरफ़ कयो वञे, ड्यूटीअ तां ख़ारिज कयो वञे। इहे पुलिस जे महकमे खे बदनाम कयूं वेठा आहिनि ऐं जेका असांजो अॼु एहतजाज आहे शार्ट काल आहे ऐं असांजो एहतजाज तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं नालाइक एसेशे हाशिम हकड़ो खे ड्यूटीअ तां बरतरफ़ नथो कयो वञे। असांजे क़ौमी साथी जसकमारी सर तालके गंबड़ जे नायब सदर हाकिम भेलार ऐं संदसि भाउ रुखसार भेलार मथां मनगढ़त कयल FIR ख़तमु नथी कई वञे। जीअं सिंधु देश जीअं साईं साहड़ साहड़ कनी सांगो साह जो त के घोरियस कयो घिड़नि, साहड़ संदो तन गाघाई घिड़नि जे। अॼु असां पंहिंजे उन दोस्त ऐं साथी जेको सदाई मज़लूम जो आवाज़ बणियो आहे, सदाई सिंध जे माण्हुनि जे हक़नि जो आवाज़ बणियो आहे, तालका सोभोदरो जे नायब सदर हाकिम भेलार जी जबरी गिरफ़्तारी ऐं उनजे भाउ रुखसार भेलार जी जबरी गिरफ़्तारी, वरी उन्हनि जी गुमशुदगी, उन खां पोइ उन्हनि ते मनगढ़त FIR लांच करण जे ख़िलाफ़ अॼु असीं एसेशो राणीपुर हाशिम हकड़ो जे ख़िलाफ़ हिते राणीपुर प्रेस क्लब जे साम्हूं सरापा एहतजाज थिया आहियूं। GSN क़ौमी मां ज़िला खैरपुर आरिसर जे तरफ़ां त रवायती अंदाज़ में त टंडरे जी टोट मेरहापुर ते हलाए भाउ थो डिवाइस गिरफ़्तारी हाकिम जी, ॾोहो करे थो पुट सज़ा पीउ खे, ॾोहो करे थो भाउ सज़ा ॿिए भाउ खे। सो इन ई अंदाज़ में पुलिस जेके डिवाइसूं हलंदियूं उन सिलसिले में पंहिंजे हिकिड़ी हिन जी आउं त चवंदो आहियां पुलिस जी उहा कारोबारी कमेटी आहे, उन कारोबारी कमेटी छा कयो आहे, असांजे क़ौमी कारकुन खे पंहिंजे घर मां गिरफ़्तार कयो आहे, उनखे रखी करे उन खां 3-4 लख रुपया फुर करे उन खां गाॾी फुर करे असां सम्झूं था त हीअ फुर आहे ऐं अॻुवा आहे त तव्हां माण्हूअ खां पैसा फुरियो वरी उन्हनि खे गुम करे छॾियो त यकीनी तौर ते इहा मुजरिमाना गफ़लत न आहे, पर इहो सिधो सो मुजरिम हिकिड़ो ॾोह आहे जेको हाशिम हकड़ो ऐं संदसि टीम कयो आहे। असांजे क़ौमी कारकुन जे मथां FIR लांच कई। इन खां पहिरीं मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौमी कारकुननि वकीलनि सहाफ़िन
आम रवाजी तौर ते जेके अघ भरायूं पेशरफ्तियूं थींदियूं त हिकिड़ो शरीफ़ ऐं मोतबर माण्हू ॿधबो आहे त नेक मर्द उनजे मसइले खे हल करण जे लाइ थाणे ते ईंदा आहिनि। असीं सभु वियासीं ऐं असांखे चयो वियो, इतमाद में वरितो वियो त हाकिम बेलार जे मथां काई बि एफ आई आर कोन था कटियूं, रुख़सार खे आज़ादु पिया कयूं, गाॾी तव्हांखे वापसि पिया कयूं, अहिड़ो कोई मामिलो न आहे। असांजो मामिलो जेको आहे उहो सोशल एक्टिविस्ट शाहिदा बेलार सां आहे। बाबा तव्हांजो मामिलो उन सां आहे, असांजे हाकिम खे तकलीफ़ तव्हां छाजे लाइ ॾिनी आहे? राणीपुर जे अंदरि ही मंशा जा अॾा हलनि पिया। राणीपुर हिन महिल मंशा जो मर्कज़ थी चुकी आहे। समूरी सिंध जे अंदरि राणीपुर मां मंशात जी फरानी थिए पई। आइस जो नशो आम आहे, विस्कीअ जो नशो हिते आम आहे, हिते फाशी अॾा हलनि पिया, कंहिंखे काई तकलीफ़ कोन्हे का। उन खां पोइ व्याजिन जो हिते अलाए केॾो आज़ार आहे, माण्हू ख़ुदकुशियूं करण जे लाइ पिया सोचिनि। इते हाशिम हिकिड़ो कोन पियो ॻाल्हाए, पर उन्हनि व्याजिन जो, उन ॾोहारिन जो, उन स्मगलरनि जो सभिनी जो साथारी ऐं पाथारी आहे। जेकॾहिं हू कानूनदान आहे ऐं मुड़ुसु माण्हू आहे त हू पोइ क़ौमी कारकुननि जे लाइ आहे। ऐं हिकर ॿिकर कंहिं एतिजाजनि धरणनि में चई चुको आहियां त हे जेकॾहिं रियासती इदारा, पुलिस जा इदारा जेकॾहिं मुड़ुसु माण्हू आहिनि त क़ौमी कारकुननि जे लाइ आहिनि, धाड़ेलनि जे लाइ न आहिनि, ॾोहारनि जे लाइ न आहिनि, बदमाशनि जे लाइ न आहिनि, क्रिमिनल माण्हुनि जे लाइ न आहिनि। पर जे ही मुड़ुसु माण्हू आहिनि त असीं क़ौमी कारकुननि जे लाइ आहिनि। ऐं असीं बि तय करे छॾियो आहे, त इहे तव्हां जूं रवायती अंदाज़ में गिरफ़्तारियूं हलंदियूं, असां ते इल्ज़ाम तराशियूं हलंदियूं, पर असीं पंहिंजे माण्हुनि जी, असीं पंहिंजे वतन जी, असीं वतन जे साहिल वसाइल जी वारसीअ तां हिकु मिंट, हिकु लम्हे जे लाइ बि दस्तबरदार न थींदासीं। रत जे आख़िरी फुड़े ताईं पंहिंजे वतन सिंध जे आज़ादी जी ॻाल्हि कंदासीं, पंहिंजे माण्हुनि जे ख़ुशहाली जी ॻाल्हि कंदासीं, पंहिंजे मारूअड़नि जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि कंदासीं। असीं हाशिम हिकिड़ो खे समूरा दोस्त मौक़ुफ़ रखी विया आहिनि। हिन टोकन एहतजाज जे तवसुल सां ॿुधाइण था चाहियूं त सादिक भुट्टो जी तहरीक जीअं सिंध क़ौम आज़ादी सर हलाई, उहा असीं एविडेंस तौर रखी सघूं था, उहा साखी आहे। अली रज़ा भट्टीअ जी जेकी तहरीक हली, असीं नतीजा वरितासीं। असीं आदेश कुमार जे लाइ असां तहरीक हलाईसीं, नतीजा वरितासीं। इन साॻे ई अंदाज़ में असीं पंहिंजे हाकिम जे लाइ एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। ऐं असीं न फ़क़ति राणीपुर पर सॼे सिंध जे अवाम खे ॿुधाईंदासीं त हाकिम माफ़िया न आहे, हाकिम दहशतगर्द न आहे, हाकिम सिंध जो पुटु आहे, हाकिम सिंध जो वारिस आहे, हाकिम मज़लूमनि जो आवाज़ आहे। ऐं हाशिम हिकिड़ो ॾोहारी आहे, बदमाश आहे, पंहिंजे ई फर्ज़ में हू गफ़लत कंदड़ हिकु करप्ट एसएचओ आहे। असीं इहो साबित करे रहंदासीं। असीं कोर्टुनि जा दर बि खड़काईंदासीं, असीं प्रेस क्लबनि ते बि ईंदासीं, असीं रोडनि ऐं रस्तनि ते बि इन्हनि क़ौमी नारनि जी गूंजार, इन मज़लूमियत जे नारनि जी गूंजार त हाकिम बेलार खे आज़ादु कयो, हाकिम बेलार तां कूड़ा केस ख़तमु कयो। ऐं नाल ऐं बदमस्त एसएचओ हाशिम हिकिड़ो खे फौरी तौर ते बरतरफ़ कयो। ऐं ॿी सूरत में जेकॾहिं अञा असांखे एहतजाज जी वधीक ज़रूरत पई त असीं ॿुधायूं था तोखे त तूं जे पुलिस स्टेशन जे ॿाहिरां असीं बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वेहंदासीं। पुलिस बदकिरदार पुलिस साॻियो ई कमु कंदे जीअं रियासत जी वंगार वहंदे हिन दफ़े एसएचओ ही जिथे बि रहियो आहे, तव्हां हिन खे ॾिसंदव त जिथे बि रहियो आहे, ही सिर्फ़ु निज जीअं कारोबारी माण्हू चइजे न, हे निज कारोबारी माण्हू आहे। हे सूबेदेरे में बि रहियो आहे, हिंगोरजा में बि रहियो आहे, जिथे बि रहियो आहे न, हिन सिर्फ़ु ॾेती लेती जे मामलनि में ई रहियो आहे। बाक़ी हिन खे का ड्यूटी जी या अवामी तहफ़ुज़ या इहे शयूं कुझु बि कोन आहिनि। हाकिम बेलार जेको सूबेदेरे तालुके जो जिसकम आरीसर जो नायब सदर आहे, हुनजो जीअं त डिवाइस सां को बि कॉन्टेक्ट कोन्हे को बि मसइलो कोन्हे को। हुनजो भाउ जो को मसइलो आहे त असांखे बि ख़बर न आहे, पर उन जे बावजूद बि हाकिम बेलार खे सिर्फ़ु गिरफ़्तार कयो वियो आहे त हू जिसकम आरीसर सां साईं जीएम साहिब जे फ़िक्र सां जुड़ियल आहे। उन जे करे ही बदमाश एसएचओ हाकिम बेलार ते कूड़ी एफआईआर कटे ऐं हुनखे अंदरि कयूं वेठो आहे। असीं हिन एसएचओ खे चऊं था त पंहिंजी होड़ ऐं ॾाढ न ॾेखार, ईअं न थिए त हाणे असीं तुंहिंजे ख़िलाफ़ु मुकमिल एहतजाजनि जा दायरा वधाईंदासीं ऐं 3 ॾींहंनि जो तोखे अल्टीमेटम था ॾियूं त 3 ॾींहंनि जे अंदरि हाकिम तां इहा एफआईआर ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में असीं अञा तुंहिंजे थाणे जे अॻियां बि एहतजाज कंदासीं, पर न त कंहिं ॿी जॻह ते बि एहतजाज करे तुंहिंजो ॾाढो घेरो तंग कंदासीं। तव्हीं ॾिसंदव त ही एसएचओ शाम जो मुकमिल ते बीह थो रहे, जेके ट्रेलर ऐं ट्रकुनि खां पैसे वठण में मसरूफ़ आहे।
छा हिन जी इहा ई ड्यूटी आहे त ट्रकूं अचनि ट्रेला अचनि हिन मेरान हाईवे सां गुज़रनि ऐं हिन खे पैसा ॾेयूं वञनि। आइस जहिड़ा नशा जेके मासूम ॿार पिया था कनि, असांजी सिंधी क़ौम तबाह पई थी थिए, माण्हू दाहूं ऐं चीकूं पिया था कनि त बाबा आइस असांजे ॻोठनि में पई थी हले, राणीपुर जी पसगिरदाई में, तो उते कॾहिं वञी छापो हयो आहे त बाबा हिते मंछात पई थी हले, उते वञी माण्हू गिरफ़्तार कर। डिवाइस लखनि जायुनि ते हले थी, उते कॾहिं को तो छापो हयो आहे डिवाइस कंहिंखे पकड़ियो अथव? हाकिम बेलार जो ॾोह इहो आहे त हू क़ौमी कारकुन आहे, फ़िक्र जीएम से सां जुड़ियल आहे, उन जे करे हाकिम बेलार खे इहा सज़ा ॾिनी पई वञे ऐं असीं इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत था कयूं ऐं SHO खे साॻी जाइ ते चिता था ॾियूं त बाज़ अची वञ, ईअं न थिए जो इहा तुंहिंजी ड्यूटी बि हली वञे। जीअं सिंधु देश जीअं रहबर असांजे एहतजाज तालके सूबे जे नायब सदर हाकिम बेलार खे जेको उनखे गिरफ़्तार करे, जंहिंखे सियासी इंतकाम वरितो वियो आहे, उनखे गिरफ़्तार करे जेके उन खां पैसा फुरिया विया आहिनि, जेकी उन खां गाॾी खसी वई आहे या ऐं उनजे भाउ खे जेका बि गिरफ़्तार कयो वियो आहे। असुल में हमेशह SHO हाशिम हिकिड़ो सूबेदेरे में बि रहियो आहे, हमेशह माण्हुनि सां नाजाइज़ियूं कंदो रहियो आहे। हिकु वाक़ियो थियो हुयो जेको सूबेदेरे में जेके नियाणीअ सां ज़्यादती थी वई, उनजे बंदूक जे ज़ोर ते इहो ई SHO हाशिम हिकिड़ो असांखां सयूं वरितियूं ऐं असांजूं शाहिदियूं ॾिनियूं ऐं जेका पंहिंजी मन घड़ी FIR ते उहो इन जो किरदारु रहियो आहे। चोरनि में वारदात में ॾुहारनि सां सरपरस्त रहियो आहे। हाशिम हिकिड़ो मंछात फिरोशनि जे लाइ कार्रवाई नथो करे, जेके बि आहिनि ॿियनि खां भता जेका मेरान हाईवे ते हीअ ट्रैफिक हले थी उन खां भताखोरी थो करे। ॾिसो त केतिरियूं मेरान हाईवे ते इंसानी जानियूं ज़ाया थियूं थियनि थियूं, उते बि कोन थो करे। हमेशह ही क़ौमी कारकुननि खे सैयद जे पैरोकारनि खे तंग कई वेठो आहे। हीअ हमेशह हाशिम हिकिड़ो रियासत जी दलाली कई आहे ऐं हाशिम हिकिड़ो खे इहो ॿुधाईंदा चाहियूं, जेकॾहिं तूं हाकिम बेलार खे फिलफोर आज़ादु नथो करीं त इहो असां हीअ तहरीक ओसी ताईं जारी रखंदासीं जेसीं ताईं हाशिम हिकिड़ो हिते राणीपुर जा सूबेदार में रहंदो। असां उन जे लाइ सरापा एहतजाज हूंदासीं। हीअ ख़बर सिंध साईं GM सैद ग़ुलामी गार जहिड़ी आहे, पुछी ॾिस देश सारे खां बिल्कुलु हरामी ॿार जहिड़ी आहे। जीअं त अॼु असां हिकिड़े प्रेस क्लब ते एहतजाज जी असां कोठ ॾिनी आहे दोस्तनि हरीसर जे तनज़ीम ऐं हिन ज़िले जे लेवल जो जेको हिकु क़ौमी कारकुन आहे ऐं सियासी या पॉलिटिकल एक्टिविस्ट आहे, उनखे पुलिस हिकिड़ो इंतिहाई तमामु ट्रिविल जा माइनर जेको आहे मैटर जा प्रॉब्लम में हिन खे गिरफ़्तार कयो वियो। पर असां हिकिड़ा सियासी ऐं थिंकर्स आहियूं, सोचींदड़ आहियूं। असां सम्झूं था त हीउ सिर्फ़ु हिकिड़ो मंज़राम ते या प्लेटफॉर्म ते डिवाइस जो मसइलो आहे। बाक़ी हिन खे जेकी गिरफ़्तार कयो वियो उनखे मुकमल तौर सां क़ौमी कारकुननि खे या हीउ जेको नज़रियो तेज़ीअ सां GM से जो नज़रियो हिन पूरी क़ौम जे ज़हननि में ज़रखेज़ थिए थो पियो ऐं तेज़ीअ सां पंहिंजो पाड़ू मज़बूत करे थो पियो, उनजे करे नंढा नंढा इशू ठाहे करे हिन क़ौम खे या हिन नज़रे जे माण्हुनि खे हैरास कयो थो वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो थो वञे। बाक़ी रही ॻाल्हि त ॾोह जी, तव्हां हर रोज़ ॾिसो था सरेआम रोडनि ते माण्हुनि जा गला कपिया था वञनि, सरेआम रोडनि ते ऐं जेको आहे घरनि मां अधु राति जो माण्हू खणी क़तल करे ऐं रोडनि ते उछलिया था वञनि। जेकॾहिं तव्हां इंसानी तारीख़ में ॾिसंदो त इहो अमल जॾहिं इंसान इवोल्यूशन कयो हो तॾहिं ख़ुदा जे भउ खां या कॾहिं कंहिं आफ़त जे भउ खां इन क़ुर्बानियूं कंदा, ज़बरदस्ती ऐं जेको आहे सो जबर कंदा, ज़िबह कंदा माण्हुनि खे। हीअ रियासत असांखे पोइते मोटी करे 10,000 साल में पोइते हिन क़ौम खे खयूं थी वञे पई। जंहिं महिल हिन जी दिलि चाहे थी त ढोर ढगे वांगुरु बकरीअ वांगुरु ॼण असां हिननि जा पर्सनल ग़ुलाम हुजूं, उहो खणी करे असांखे कॾहिं थाणनि में था वाड़नि, कॾहिं चिचर लाश था ॾियनि, कॾहिं रोडनि ते था उछलनि। जॾहिं बि को ज़हनी सोचींदड़ माण्हू अचे थो या उनजी ज़बान सवाल करे थी त उनजो ज़हन खे या त तालो ई थो वञे या त उनजी ज़बान कटी थी वञे। पर असां चिटे वाज़े नमूने सां हिन रियासत खे या हिन SH खे इहो पैगाम ॾियूं था, जेकॾहिं जेको दोस्तनि हिन खे अल्टीमेटम ॾिनो आहे उनजे अंदरि अंदरि असांजो क़ौमी कारकुन नथो आज़ादु कयो वञे ऐं जेको हुनजो सामान ज़ब्त कयो उहो बि नथो ॾिनो वञे त पोइ असां रियासत जे कंहिं बि हसास जॻह ते स्ट्राइक कंदासीं, घणो टाइम कंदासीं, पोइ उहो सवालनि जा जवाब तो असांजा उते थींदा जीअं सिंधु देश जीअं साईं GM असां वाज़े तौर ते SHO राणीपुर खे चिताव था ॾियूं त हीअ जेकी
तुंहिंजा अमल आहिनि जिस कम जे अॻुवाणनि जे मथां हिकु सोची सम्झी तोखे एजेंटा ॾिनी वई आहे त सैयद जे पैरोकारनि खे कंहिं बि त अमल करे ऐं उन्हनि खे हिरासमेंट कयां। यादि रखी छॾ त ही सैयद जा जेके ॾिंगा ॿार आहिनि तोखे हिन समूरी सिंध जे कंहिं हिसे में रहण न ॾींदा। असां राणीपुर ते त पंहिंजी घर में आहियूं, सिंध सॼी असांजी सैयद जी पैरोकारनि जी आहे। असां सिंध जी वारसीअ जो मिशन आहे। तूं जेको ही असांजे कारकुननि सां जेकी तूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि, तमामु हिकिड़ो ग़लति अमल आहे तुंहिंजो। सॼी सिंध जी दिल आज़ारी तो कई आहे ऐं असां पंहिंजे कारकुननि जो दिफ़ा करणु ॼाणूं था। ही जेकी मंशा जा अॾा तो बंदि कराए छॾिया ऐं ही जेकी रोज़ सोशल मीडिया ते जेकी अमन अमान में तूं जेके ही चोरियूं फुरियूं धाड़ा सॼो शहर दाऊं थो करे, उन में तूं जेका ड्यूटी सरअंजाम ॾिनी आहे उहा बि सॼी ख़बर आहे असांखे। ही रियासत जी दलाली करे ऐं तूं रियासत जी जेका ही तूं कमु करे थो उन्हनि जे चवण ते, त इहो तोखे इनशाला सैयद जा ॾिंगा ॿार गेले गेले ऐं पंहिंजे तज़लील ऐं ही जेका तूं कई आहे उनजो हिसाबु वठंदा इनशाला। देश मुझो देश सिंधु देश तो जो रहबर मुझो रहबर असी छा घुरूं था आज़ादी, हकम फैलारे जी घुरूं था आज़ादी, रुखसार फैलारे जी घुरूं था आज़ादी, हकम फैलारे जी घुरूं था आज़ादी, क़ौमी कारकुन हकम फैलारे मथा कूड़ा केस